बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सुर के ॾारो दास्तान पंजूं। ॾाढ़ी रत रत्यास ॾंद त मोतियुनि ॻुथिया, 14 माह चंड जीअं पिड़ में पेशानियास, सीमाहम फी वजूहिहिम मुंहं में मण ॻुथियास, अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीनास, ककरा करबला जा मादर थे मेड़ियास, फटन तां रत फुड़ा अलीअ ते उघटियास, उमत ते अहसान सी थींदी शफ़ात संध्यास, मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदिले खून जे। हीअ मंज़र जो ॾेखारे शाह साहिब जंहिंमें इमाम साहिब जन शहीद थिया आहिनि त हुनजी ॿुधाए पियो त ॾाढी रत रत्यास। इमाम साहिबनि जी ॾाढ़ी मुबारक रत में लथपथ आहे, ॾंद त मोतियुनि ॻुथिया। ॾंद मुबारक ईअं आहिनि जीअं माला में मोती जड़ियल हुजनि। 14 माह चंड जीअं पिड़ में पेशानियास, संदसि पेशानी मुबारक मैदान में ईअं जलवागर आहे जीअं 14 जो चंड। सीमाहम फी वजूहिहिम, हीअ क़ुर शरीफ़ जी आयत आहे जंहिंजी माना आहे त संदन मथनि में सजे निशान, मुंहं में ज़ाहिर आहे। मुंहं में मण ॻुथियास, संदसि मुंहं मुबारक में या पेशानी जेका ईअं पई महसूसु थिए जीअं का मणियूं जड़ियल हुजे। अल्लाह नूर समावात वल अर्द जलवो ज़मीनास, हीअ बि क़ुर शरीफ़ जी आयत आहे। अल्लाह नूर समावात, अलाह जो नूर आसमाननि ऐं ज़मीन ते पवे थो। जलवो ज़मीनास, त ज़मीन ते बि इमाम साहिब जन ईअं जलवागर आहिनि। ककरा करबला जा मादर थे मेड़ियास, बीबी फातिमा जेका संदन वालदा आहे उन करबला जे पिड़ में जेके पथरियूं हुयूं उहे उन मेड़ियूं पे। फटन तां रत फुड़ा अलीअ ते उघटियास, जेके हिन जे जिस्म मुबारक ते रत जा फुड़ान से संदन वालिद हज़रत अलीअ ते उघिया। उमत ते अहसान सी थींदी शफ़ात संध्यास, संदन शफ़ात उमत ते थींदी ॾींहं क़यामत जे। मिड़ई माफ़ कयास ख़ालिक बदिले खून जे, पाण खून जी क़ुर्बानी ॾेई उमत जा ॾोह माफ़ कराईंदा। ॾाढ़ी रत रत्यास ॾंद त ॾाढ़ूअ गुल जीअं, 14 माह चंड जीअं पिड़ में पागड़ियास, मेड़े में मुहम्मद जे मर मर के मास, तंहिं सूर्य खे शाबास जो मथे पिड़ पुरज़ा थिए। ॾाढ़ी रत रत्यास, संदसि ॾाढ़ी मुबारक रत में भरियल आहे। ॾंद त ॾाढ़ूअ गुल जीअं, संदन ॾंद मुबारक ईअं पिया नज़र अचनि जीअं ॾाढ़ूं में दाणा। 14 माह चंड जीअं पिड़ में पागड़ियास, संदसि दुस्तार मुबारक पिड़ में ईअं पई जलवागर आहे जीअं 14 जो चंड। मेड़े में मुहम्मद जे मर मर के मास, क़यामत ॾींहुं जेको मेड़ो लॻंदो हज़रत मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे गिर्द उमत जी गॾु थींदी, उन में हिननि जी वालदा जेका आहे सा मर मर के मास, भले सुरखरू हुजे, तंहिं सूर्य खे शाबास जो मथे पिड़ पुरज़ा थिए। हिन सूर्य खे आफ़रीन हुजे जेको हिन मैदान में गतरा थी वियो। सूर्य मरी सोभ खे दिलि जा वहम विसार, हण भाला पव भाकुरें आॾी ढाल मढार, मथे थेक तरार मारत मतारो थिए। सूर्य मरी सोभ खे, ए बहादुर जे भाई त मुंहिंजी सोभ थिए। दिलि जा वहम विसार, दिलि जा विस विसा कढी छॾ। हण भाला पव भाकुरें, नेज़ा हण भाकुरें पइजी वञ। आॾी ढाल मढार, ढाल खे आॾो न रख। मथे थेक तरार, तुंहिंजी मयाण में तरार न विझ। मारत मतारो थिए, इनखे हलाए त बहादुर सॾिजी। सूर्य मरी सोभ लाइ त जंग जामे सी जोड़, आरण तेग इश्क जी तंहिंखां मुंहुं म मोड़। वहम हीला पंहिंजा मंझा मन वाढोड़, नाजे नफ़्स निहोड़ त राज़ पसी इन ऋण जो। सूर्य मरी सोभ लाइ, जेकॾहिं बहादुर भाई त सोभारो थियां त जंग जामे सी जोड़।
जंग पंहिंजे ॾील सां अंदर सां चोट आरण तेग इश्क जी तराड़ तेज़ आहे आरण माना जंग जी हालत में तंहिंखां मुंहुं मोड़ उन खां मुंहुं न फेराए वहम हीला पंहिंजा मज़ा मन वाढोड़ पंहिंजे मन मज़ा वहम विसविसा हीला उज़र सभु कढी छॾ नाजे नफ़्स निहोड़ त राज़ पसी इन ऋण जो पंहिंजे नफ़्स खे नाहे जीअं नास कर त हिन ऋण जो राज़ सम्झी करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं मुंहुं न मोड़ियाऊं पसी ताव तरार जो करबला जे पिड़ में खीमा खोड़ियाऊं हीअ इमाम साहिबनि पंहिंजे जी मंज़िल रखी आहे करबला जे मैदान में पंहिंजा खीमा खोड़िया अथनि जहिड़ो यज़ीद साम्हूं जुंबी जोड़ियाऊं यज़ीद सां पंहिंजो हीअ जंग जुंबी जोड़ियायूं महव थी कयूं मुंहुं न मोड़ियाऊं पसी ताव तरार जो ताप या ज़ोर ॾिसी मुंहुं न मोड़ियाऊं करबला जे पिड़ में मरकी उभा मीर विड़ी वेरिन साम्हूं तिखा हयाऊं तीर हुई इहा तक़दीर असुल इमामन सी करबला जे पिड़ में मरकी उभा मीर ही अमीर करबला जे मिड़ में फ़ख़ुर सां आया आहिनि विड़ी वेरिन साम्हूं तिखा हयाऊं तीर पंहिंजे दुश्मन सां आम्हूं साम्हूं विड़ी तिखा हयाऊं तीर पंहिंजा तीर हुननि खे हयाऊं हुई इहा तक़दीर असुल इमामन सी हीअ जेकी कुझु वियो वापिरियो इहो असुल इमामनि जे तक़दीर में लिखियलु हो करबला जे पिड़ में आया पाण पे ही पहो कयाऊं पाण में मुक़ाबिल वेही कज़ा हीअ केही है थी हुसैन सी करबला जे पिड़ में आया पाण पे ही पाण इन करबला जे मैदान में घिड़ी आया आहिनि पहो कयाऊं पाण में मुक़ाबिल वेही पाण में वेही साथियुनि सां सलाह मशवरा कयाऊं कज़ा हीअ केही है थी हुसैन सी हीअ हुसैन सां जेकी वियो वापिरियो इहा कज़ा कहिड़े क़िस्म जी चइबी चारि तरारियूं चेल ते ॿधी ॿ पागूं अॻियनि जूं आगूं कौर किले में मोखियूं हीउ मंज़र हिकिड़ो पियो ॿुधाए त चारि तरारियूं चेल ते ॿधी ॿ पागूं हीउ इमाम साहिब जन चारि तरारूं चेल सां ॿधियूं आहिनि ऐं ॿ पगूं पंहिंजे मथे ते रखियूं अथनि हाणे फिज़िकली त ईअं कोन थो थिए पर असुलु ॻाल्हि इहा त तरार मां मुराद आहे जेका हक़ जे लाइ उथे ऐं पग मां मुराद आहे जेका ज़िमेवारी हिननि जे सिर ते हुई चारि तरारूं चेल ते त चारि तरारूं हिकिड़ी नबी साईं जी तरार हिकिड़ी हज़रत अली साईं जी तरार हिकिड़ी हज़रत इमाम हसन जी तरार हिकिड़ी संदन तरार माना इहे चारि तरारूं आहिनि जेके छाकाणि त हीअ जेके असुल जेके वारस आहिनि से हुननि जे इमामत हुननि जे पंहिंजो जेको किरदारु आहे उन जा ही वारस आहिनि इन करे इहे चारि तरारूं हिन सां गॾु आहिनि ऐं ॿधी ॿ पागूं हिकिड़ी नबी साईं जिन जी पग ॿी हज़रत अली साईं जिन जी पग मां मुराद ज़िमेदारी जे आहे त उन्हनि जूं ज़िमेदारियूं बि हिन जवान पाण सां गॾु खयूं आहिनि अॻियनि जूं आगूं कौर किले में मोकियूं हिन नौजवान या हिन जवान अॻियनि जूं आगूं अॻियनि जा जेके कौल हुआ इहे हिन गभरूअ किले में हिन जंग जे मैदान में मल्हाया हाणे अॻियनि जे आगुनि मां मुराद इहा आहे त जीअं नबी साईं जन ते बि का आग का क़ुर्बानी रखियल हुई छाकाणि जो पाण नबी हुआ त उहा बि हिन जवान हिते पूरी कई ऐं हिकिड़ी आग हिननि ते अॻे हज़रत इब्राहिम जंहिंजे औलाद मां ई आहिनि हज़रत इस्माईल जे औलाद मां आहिनि त जेका हज़रत इस्माईल वारी क़ुर्बानी हुई हज़रत इब्राहिम ते रखियल जेका अदा न थी हुई जंहिं ते हज़रत इब्राहिम अलाह साईं खे अर्ज़ु कयो त हीअ मुंहिंजी क़ुर्बानी क़बूल कान पई शायदि त पाण इहो ई हुकुम फरमाए त तुंहिंजे औलाद मां वठंदुसि त इहा बि हिकिड़ी क़ुर्बानी रहियल हुई जेके हिन जवान हिन जंग जे मैदान में अदा कयूं आया उजारीन तंग तरारीअ त्योरां साणिकियूं साउन हथ में कुल्हनियूं न लाहीन उबाई आहीन महाई मरण ते आया उजारीन तंग तरारीअ त्योरां हीअ हथियार साफ़ कंदड़ आया आहिनि ऐं साफ़ पिया कनि हथियार तंग चमड़े जो जेको थींदो आहे हिकिड़ो पटो जंहिंमें तलवार विझिबी आहे त उहे आया आहिनि हाणे हथियारनि जी सफ़ाइयूं पियूं थियनि
साणिकियूं सावन हथ में हिननि पहलवान जे हथ में नेज़ा आहिनि कुलनियूं न लाहिनि हीअ पंहिंजे कुलनि तां तरारूं लाहीनि ई कोन था उभाई आहिनि महाई मरण ते हीअ बहादुर मरण जे लाइ तयारु बीठा आहिनि। करबला में कूक आहे शहज़ादनि जी मारे मीर मलूक झले रुक रहाया। करबला में कूक करबला जे मैदान में सॾु आहे शहज़ादनि जो आवाज़ आहिनि मारे मीर मलूक झले रुक रहाया। इन तलवारुनि हिननि मलूकनि खे अमीरनि खे मारे रोके छॾियो। करबला में कूक साजुर शहज़ादनि जी आलम जा मलूक रुक रोहे झलिया। करबला में कूक साजुर शहज़ादनि जी सवेली शहज़ादनि जी करबला में दाह आहे आलम जा मलूक हीअ आलम जा मलूक भला नेक माण्हू रुक रोहे झलिया। हिन रुक हिन तलवार रंडे हिननि खे झले छॾियो। करबला ककोरी दुलदुल रता पेर सटूं ॾींदे शेर मथां सिज मुरकियो। करबला ककोरी करबला जो मैदान लाल थी वियो। दुलदुल रता पेर इमाम साहिबनि जो घोड़ो जेको दुलदुल हुई उन जा बि पेर रत में भरिजी विया। सटूं ॾींदे शेर हिन शेर पंहिंजो सटूं हमला कंदे मथां सिज मुरकियो सिज हिन जे मथां अची लड़ियो। पिरिया पखी आयो करबला कही रोज़े पास रसूल जे तंहिं हली हाक हई ॾिठियमि रुक रही चढ़ मीर मोहम्मद अरबी। पिरिया पखी आयो फजर जो टाइम आयो कबूतर आयो आहे करबला मां कही रोज़े पास रसूल जे तंहिं हली हा कहीं रोज़े पास रसूल पाक जे रोज़े मुबारक ते आयो आहे ऐं अची हुन इतलाउ ॾिनो आहे ॾिठियमि रुक रही मूं तलवारनि जा चमकार ॾिठा चढ़ मीर मोहम्मद अरबी ए मीर मोहम्मद अरबी हली तूं मदद कर। पिरिया पखी आयो सुबुह सवारो रोज़े पास रसूल जे जंहिं हयो हाकारो मांझनि कयो मारो चढ़ मीर मोहम्मद अरबी। पिरिया पखी आयो फजर महिल कबूतर आयो आहे सुबुह सवालो सुबुह जो सवेरे टाइम ते रोज़े पास रसूल जे जंहिं हयो हाकारो अची रसूल पाक जे रोज़े मुबारक ते अची हुन इतलाउ ॾिनो मांझिन कयो मारो ही मांझिन जेके बहादुर सूर्यनि मारो कयो हमिलो कयो आहे चढ़ मीर मोहम्मद अरबी ए मोहम्मद अरबी चढ़ ऐं अची मदद कर। पिड़े पखी आयो लुछियो लीलाए करबला जे पिड़ में एराज़ो आहे अची रसुकाहे चढ़ मीर मोहम्मद अरबी। पिड़े पखी आयो फजर महिल पखी आयो आहे लुछियो लीलाए पथके पियो लीलाए पियो आज़ियूं निज़ारियूं पियो करे करबला जे पिड़ में एराज़ो आहे ऐं मूं ॾिठो आहे त करबला जे मैदान में इहा रज़ा इलाही आहे अची रसुकाए चढ़ मीर मोहम्मद अरबी ए मीर मोहम्मद अरबी चढ़ ऐं अची रस काहे अची हिन जी मदद कर। पिड़े पखी आयो करबला मां काल आयो आलूदो रत में है मुंहिंजा हाल घोट वनाया काल ॿेली मीर हुसैन जा। पिड़े पखी आयो करबला मां काल पिड़े जो टाइम हो पखी आयो आहे करबला मां काल आयो आलूदो रत में है मुंहिंजा हाल अफ़सोसनाक हालत में रत में आलूदो आहे भरियो पियो आहे घोट वनाया काल ॿेली मीर हुसैन जा। ही मीर हुसैन जा जेके मददगार आहे घोट यानी शहज़ादा उहे वनाया काल माना काल शहीद थी विया। वाई है माताम बर माताम अफ़सोस मातम बर माताम अफ़सोस बुरी मुसीबत आहे इमामनि जो करियो माताम इमामनि जो ग़म करियो शहीदनि जो करियो माताम शहीदनि जो मातम करियो। रोई रोई अखियूं रत छो न भरियो तव्हांखे खपे त पंहिंजूं अखियुनि रोई रोई रत करे छॾियो जेकी इमामनि सां थियो सो पाण धणीअ पैदा कयो जेकी इमामनि सां थियो ॿियो पाण अलाह पाक जे हुकुम सां थियो आहे वल्लाहु अलम।